ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माची तम द्वारा चवंता मीठे मीठी बार बाबा चवंता कि हाणे जीवन में व्यर्थ संकल्पन सां मुक्त रहो। बाबा चवंता कि जीवन में फालतू विचार जेका मन में ईंदा न उन्हनि खे असांखे रोकणो खपे, उन्हनि खे मोड़ण अचणो खपे। या त उन्हनि खे रोको या त उन्हनि खे मोड़ो, ख़राब खे सुठो करो और जेको ॾाढो ई ख़राब आहे उनखे बंदि करो। या त चीज खे असां सुठी जेकी ख़राब चीज आहे अगरि उनखे ठीकु करे सघंदा आहियूं त ठीकु कंदा आहियूं न। लेकिन अगरि चीज ठीकु न थी सघे त उनखे कम जी न हूंदी आहे, फिटी करे छॾंदा आहियूं। त उहो ई जेको वीचार खे असां सुठे में परिवर्तन करे सघंदा आहियूं उनखे सुठे में परिवर्तन करो। ऐं जेको वीचार बिल्कुलु ई ख़राब आहे उनजो सुठो कुझु थी न सघंदो। उन वीचार खे असांखे मन में सोचणो ई न खपे, उनखे मन खां ॿाहिरि कढी छॾिणो खपे। जीअं असां कोई बि फालतू माण्हू हूंदो आहे, हिकु हूंदो आहे कि फालतू माण्हू हूंदो आहे, असां हुनखे सम्झाईंदा आहियूं, सम्झंदो आहे, फालतू कम जे लाइ ईंदो आहे, फालतू कमु चईंदो आहे त असां हुननि खे सम्झाईंदा आहियूं। ईअं न अगरि उहो चयो मंदो आहे त ठीकु आहे, अगरि ज्यादा ई बहस कंदो आहे त हुनखे भॼाए छॾंदा आहियूं न। त उहो ई बाबा चवनि था कि जेको कम जो वीचार हुजे उनजे बारे में उहो तव्हां सोचो भले मन में, लेकिन जो कम जो वीचार आई न त उनखे ख़तम करण जी शक्ति परमात्मा असांखे ॾींदो आहे। इन करे बाबा चवनि था कि हाणे हिन ते ध्यानु ॾियो। पंहिंजा वीचार ई पंहिंजो जीवन सुधारंदा आहिनि, पंहिंजा वीचार ई असांजे जीवन खे बिगाड़ंदा आहिनि। वीचारनि में एतिरी शक्ति हूंदी आहे कि असंभव ॻाल्हि खे बि संभव करे ॾियो। जंहिंजो वीचार एॾो पको हूंदो न मन में, जंहिंजो वीचार एॾो पको हूंदो आहे मन में कि न मूंखे करिणो ई आहे, उहो पंहिंजे वीचार में एतिरी शक्ति हूंदी आहे। भॻवान बि सृष्टि खे कीअं रची, वीचारनि सां, संकल्प सां सृष्टि रची न। त बाबा चवनि था तव्हांजे वीचारनि में ॾाढी शक्ति आहे। असांजो अगरि इहो वीचार हुजे कि मुंहिंजो इहो शरीर ठीकु थी, हिकु त वीचार हूंदो आहे, ॿियो पाण हुन अनुसार कर्म बि करो। भई असां चऊं असांजो वीचार आहे सभु ठीकु थी वेंदो त असां हुन रीति पॉजिटिव कर्म बि करूं। असां सोचूं हा सभु ठीकु थी वेंदो, लेकिन असां हुन रीति कर्म नथा करूं। सम्झो असां चऊं था न मुंहिंजो शरीर हिकदमि ठीकु थी वेंदो, पोइ तव्हां हुन अनुसार परहेज बि करो, पंहिंजे शरीर जी देखभाल बि कंदव त ई त संकल्प सिद्ध थींदो न। परमात्मा असांखे विधि सां सिद्धि सेखारींदो आहे। दुनिया में रिद्धि सिद्धि थींदी आहे, मतलब गलत तरीके से सिद्धि प्राप्त करना है, लेकिन इतने परमात्मा असांखे विधि सेखारींदो आहे कि विधि सां सिद्धि प्राप्त करो। विधि छा आहे कि पंहिंजे जेको बि असां कर्म करूं था, विधि छा आहे कि जेको बि असां संकल्प करूं था उन अनुसार असां कर्म बि करूं। ऐं परमात्मा जी शक्ति, परमात्मा की यादि करे कर्म कंदासीं त सिद्धि प्राप्त थींदी। विधि ठीकु आहे त सिद्धि प्राप्त थी। अॼु माण्हू विधि ते ध्यानु नथा ॾियनि। अॼु कंहिंखे बि चओ तव्हांजे क्रोध जे कारण घर गृहस्थी में दुख अशांति थिए थी त हिन क्रोध खे छॾो, चईंदो न क्रोध कीअं छॾां, मूंखां त छॾामजी न छॾामजो, हुन मूं में त एतिरी शक्ति न आहे, क्रोध त मां कंदमि, पोइ सुख शांति कीअं ईंदी। अॼु के माण्हू खे चओ इहे न खा, उहा चए न मां बिल्कुलु ठीकु थी वञा, मां ईअं करां। पोइ उन्हनि खे चओ ईअं न कर त उहो मञदा न। पोइ विधि ठीकु न आहे त सिद्धि कीअं प्राप्त थींदी। बसि अॼु माण्हू चए थो कि भॻवान बसि मूंखे ॾाढो सुख ॾे, ॾाढो धन ॾे, ॾाढो मुंहिंजे मथां कृपा करे। कीअं कंदो भॻवान? त माण्हू विधि नथा थी सिखनि,
बस माण्हू हर माण्हू चए थो असांखे सिद्धि प्राप्ति, असां रोज अमृत वेला करूं था, पाठ करूं था, व्रत जप तीर्थ करूं था, भागवत गीतायूं ग्रंथ शास्त्र पढ़ूं था, बस असांखे सिद्धि प्राप्त थी वञे, असांखे असांजे जीवन में सुख शांति थी वञे। पर विधि त ठीक आहे ई न। भई विधि त ठीक हुजे, सिर्फ़ पढ़ण सां थोड़ी थींदो आहे। तव्हां न सम्झो था, न उन अनुसार पंहिंजे जीवन खे हलायो था। अॼु किताब में कंहिं ॻाल्हि जे लाइ कुझु लिखल हुजे कि ये कम हीअं कबो आहे, त अगरि ॿार खे उहो कमु करणो आहे त हुन विधि अनुसार कंदो न। जीअं ॿारनि जे एक्सपेरिमेंट हूंदा आहिनि न, हीअ विझो त हीअं थींदो आहे। त उअं ई जीअं घर में माण्हू रोटी थो ठाहे, भई रोटी ठाहींदो, कोई न हर हिक भाॼी, कई भाॼियुनि जो ठाहिण जो तरीक़ो अलॻि हूंदो आहे। भई हुनमें कुझु विझणो पवंदो आहे, त अगरि विधि ठीक न हूंदी त उहो टेस्ट न ईंदो। उहो ई बाबा चवनि था कि तव्हांखे मां चवां थो कि सिर्फ़ पढ़ो न, हुनखे सम्झो, हुनखे जीवन में धारण करे हलो। सिर्फ़ मुंहिंजो नाम न जपो, मां जेको कर्म चवां थो, मां जीअं चवां थो उहो जीवन बि जियो। हर हिक ॻाल्हि खे जीवन में धारण करे हलो। त विधि असांखे भॻवान ॿुधाए थो, लेकिन असां चऊं था न मूंखां न पुॼंदो। अॼु भॻवान चईंदो कि तव्हांखे सभिनि सां मिठो ॻाल्हाइणो आहे, सम्झो तव्हां वटि भॻवान अची वियो और तव्हांखे चए थो सभिनि सां मिठो ॻाल्हाए त तुंहिंजे जीवन में सुख शांति अचे न। ये विधि तव्हांखे भॻवान ॿुधाई। सम्झो तव्हां वटि भॻवान अची वियो, तव्हां भॻवान खे चओ मुंहिंजे जीवन में सदा सुख शांति खुशी रहे, उनजे लाइ भॻवान तव्हांखे ॿुधाए कि तव्हां सभिनि सां सुठी रीति ॻाल्हाइजो त तव्हांजे जीवन में सुख शांति अची वेंदी। विधि इहा आहे, सभिनि सां मन सां मुख सां मिठी रीति ॻाल्हायो, पोइ तव्हां करे सघंदो। कोई तव्हां सां केतिरो बि बुरो करे, कोई तव्हां सां केतिरो बि ग़लति करे, तव्हांखे भॻवान चयो अथई कि तव्हांखे सदा सभिनि सां सुठो ॻाल्हाइणो आहे, सुठी रीति हलणो आहे। त बाबा चवनि था तव्हां करे सघंदा आहियो। त अगरि विधि हिन रीति न कंदा पोइ तव्हांखे सुख शांति न मिलंदी। अॼु माण्हू खे केतिरो बि सम्झाए न, सभिनि सां प्यार सां हलो, वो भले कुछ भी करे, तव्हां सभिनि सां प्यार सां ॻाल्हायो, प्यार सां हलो, त माण्हू सिखनि ई न। माण्हू चवनि न असां त जीअं आहियूं उअं ई हलंदासीं। पर भॻवान जे अॻियां प्रार्थना करनि था कि असांखे सुख शांति खुशी ॾियो। त बाबा चए थो हाणे ॿुधाए मां छा करां। बसि माण्हू त चवनि था असां त कुझु बि न कंदासीं, तव्हांखे ई ॾियणो आहे। ईअं कीअं ॾींदो भॻवान? माण्हू ईअं ई चाहे थो न। भॻवाननि जे अॻियां माण्हू अलॻि अलॻि नाम रूप ठाहे करे भॻवान जे अॻियां प्रार्थना थो करे कि मूंखे सुख शांति खुशी ॾे, मूंखे इहो ॾे इहो ॾे। पोइ हुननि खे कोई सम्झाए न तव्हांखे ईअं करणो भई, हीअं बोले न मूंखे कुझु ॿुधणो न आहे, मां कुझु बि न कंदमि, बसि तव्हांखे त ॾियणो आहे। हाणे ईअं कीअं ॾे भॻवान? भॻवान जो सिर्फ़ु तव्हां ई ॿार थोरी आहियो न, भॻवान जी त पूरी विश्व जी आत्मायूं ॿार आहिनि। अॼु तव्हां सभिनि सां बुरो कंदा रहो, तव्हां सां भॻवान सुठो कंदो रहे ताकि तव्हां सुख शांति खुशी में रहो, त इहे ठीकु आहे? भॻवान त ईअं न कंदो। माण्हू त चईंदा आहिनि कि फलाने खे भॻवान वरदान ॾिनई, पोइ हुन वरदान प्राप्त करे उहो सभिनि खे परेशान करण लॻी वियो। तव्हांखे बि कल्ह जो भॻवान तव्हांखे आशीर्वाद ॾे कि तव्हां सुखी रहो, शांत रहो, ख़ुशि रहो। कल्ह जो तव्हांजे जीवन में सुख शांति खुशी अची वियो, तव्हां ॿियनि खे ॾिसी करे हुननि जी ग्लानी करो, निंदा करो, ॾिस वीचारी केॾी दुखी आहे, मां ॾिस केॾी सुखी आहियां, ॾिस वीचारी सां गॾु केॾो बुरो थी वियो, मूंसां गॾु केॾो सुठो आहे। उहो बि त भॻवान जो ॿार आहे न। अहिड़े माण्हुनि खे भॻवान ॾींदुसि। भॻवान जो चईंदो सभी ॿार, बाबा चईंदा आहिनि सभी ॿार ॾाढा सुठा हूंदा आहिनि, लेकिन संग जे प्रभाव सां, वातावरण जे प्रभाव सां माण्हू कुझु न कुझु ग़लति कमु करण ई लॻी वेंदो। त बाबा चवनि था
हिन करे मां सदा चईंदो आहे, परमपिता परमात्मा चईंदा आहिनि कि मां कंहिंखे बि आशीर्वाद न ॾींदो। परमात्मा चए थो मां कंहिंखे बि आशीर्वाद न ॾींदो आहे, मां कंहिंजो बि सुठो न कंदो आहे, मां सिर्फ़ ज्ञान ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे। पोइ जेको हुनखे यूज़ करे सुठी रीति हले उनजो सुठो आपे ई थी वेंदो। भाई भगवान छो तव्हांखे आशीर्वाद ॾे कि तव्हां सुखी रहो, शांत रहो। जीअं टीवियुनि में ॾेखारींदा न फलाणे देवता हुनखे वरदान ॾिनई ऐं ईअं कई, पोइ उहा अॻियां हली करे माण्हुनि खे तंग करण लॻी। उहो ई कल्ह जो भगवान तव्हांखे चए तव्हां सदा ख़ुशि रहो, तव्हां पंहिंजी ख़ुशी में एॾा मस्तु आहियो, ॿियनि खे परेशान था करो। त बाबा छो जी कई माण्हुनि खे न ख़ुशी कॾहिं मिलंदी आहे ॿियनि खे चिड़ाइण जी, ॿियनि खे चिड़ाए करे ॿियनि जो बुरो करे उन्हनि खे ख़ुशी मिलंदी आहे। पोइ अहिड़ा माण्हू अगरि भॻवान खे चवनि भॻवान अच्छा तुंहिंजो एॾो तप कयो हाणे मूंखे वरदान ॾे, त कल्ह उहे ई माण्हू वरी ॿियनि खे परेशान करनि त नाम त भॻवान जो ख़राब थींदो न। इन करे ई इहे त माण्हुनि ॾेखारियो आहे कि भगवान न ॾेखारींदा आहिनि, उहे देवता ॾेखारींदा आहिनि कि ब्रह्मा हिनखे ॾिनई, शंकर हिनखे ॾिनई। पर आत्माउनि खे शक्ति ऐं गुण ॾियण वारो त परमात्मा आहे। ब्रह्मा विष्णु शंकर खां बि उच्च त परमात्मा आहे न। त बाबा चवनि था कि मां हिन सृष्टि ते ईंदो आहियां, बाबा चवनि था कि मां हिन सृष्टि ते अची करे तव्हां सभिनि आत्माउनि जो सुठो कंदो। ऐं दुनिया में त ॾेखारींदा आहिनि कि हिननि इहे सभु वरदान था ॾियनि, मां निराकार परमात्मा कंहिंखे वरदान ॾींदो ई न आहियां, कंहिंखे आशीर्वाद ॾींदो ई न आहियां। छो जो मुंहिंजा त विश्व जी सर्व आत्मायूं ॿार आहिनि। कल्ह जो मां हिक खे वरदान ॾियां जीअं भस्मासुर खे ॾिनई ऐं उन्हनि सभिनि खे परेशान करण लॻी वियो न, त इहे भॻवान थोरी ॾिनई, इहे त देवी देवताउनि जो चित्र ॾेखारींदा आहिनि। भगवान इन करे चईंदो आहे जेको जेतिरी महिनत कंदो ओतिरी प्राप्ति थींदी। भगवान छा चईंदो आहे जेको जेतिरी महिनत कंदो ओतिरी प्राप्ति थींदी। तॾहिं त परमात्मा हेठि अची करे असांखे ज्ञान ॾींदो आहे। भगवान ज्ञान ॾेई करे असांखे चईंदो आहे कि हाणे त हिन ज्ञान खे सम्झी करे जीवन में पंहिंजे हर कर्म खे सुधारो, इहे ई वरदान आहे। परमात्मा जो असांखे ज्ञान ॾींदो न, त हुनखे जॾहिं असां जीवन में धारण करे हलंदासीं त इहो ई भगवान, उहो ई रूप माण्हू भगवान जो मञंदा आहिनि। लेकिन असल में परमात्मा त पंहिंजे ॿारनि जी मदद कंदो आहे न, हिनमें पैसे आदि जी कोई ॻाल्हि थोरी आहे। त इहे असांखे सम्झणी खपे ॻाल्हि कि परमात्मा चईंदो आहे जेका कर्म कंदो उन अनुसार मां तव्हांखे आशीर्वाद ज़रूर ॾींदुमि। अर्थात जेका कर्म कंदो तव्हांजे कर्म अनुसार ई तव्हांखे आशीर्वाद मिलंदो। भगवान ईअं न चईंदो तथास्तु जे टीवी में ॾेखारींदा न, भगवान ईअं न चईंदो। भगवान छा चईंदो असांखे ज्ञान ॾींदो आहे और चईंदो आहे कि हिन ज्ञान जे अनुसार हलो, हर कर्म ईअं करो त तव्हांजे मथां आपे ई आशीर्वाद दुआ लॻी। त बाबा चवनि था कि हाणे सदा बाबा सां असांखे पंहिंजो बुद्धि योग लॻाइण, असांजी बुद्धि सदा परमात्मा सां लॻी रहे। कर्म भले असां हेठि था करूं लेकिन बुद्धि काथे रहे, मथे परमधाम वटि, परमधाम में परमात्मा वटि लॻी रहे। बाबा चवनि था त हिन सां छा थींदो कि असां पंहिंजी बुद्धि खे संभाले रखंदासीं। बुद्धि एॾी एॾी कोई न वई काॾे न वेंदी, ख़बरदारी रखंदासीं। त माण्हू चवंदा न पहिरियों ईअं न हुया, हाणे थी विया आहिनि। त केतिरे माण्हू चए कि तव्हां जॾहिं खां आहियो तॾहिं खां थियनि। त बाबा चवनि था इन करे आहे न असां कॾहिं बि कंहिंखे न चई सघंदा आहियूं। असांखे
स्वयं जी और सर्व जी संभाल करे हलणी आ, परमात्मा खे याद करे। हिन ही संगम युग ते परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असां सभिनि आत्माउनि खे वरी खां सतयुग जो वरसो ॾियण आयो आहे। बाबा चवनि मां तव्हांखे स्वर्ग जो वरसो ॾियण आयो आहे। पंहिंजी चाल चलन चहिरे द्वारा असांखे सेवा करणी। माण्हू सोचदा आहिनि कि कई माण्हू सोचदा आहिनि असां टिकाणो खोलूं, मंदिर खोलूं या कोई अहिड़ी जगह खोलूं जिते माण्हू सभु सुखी थियनि, शांत रहनि। बाबा चवनि था कि तव्हां पंहिंजे चहिरे खे, असां पंहिंजी चाल चलन चहिरे खे एॾो सुठी रीति रखूं कि असांजे चहिरे चाल चलन द्वारा परमात्मा जी मदद माण्हुनि खे मिले। कई माण्हू चवंदा आहिनि असां दान पुण्य करूं, भॻवान जे नाम जो कुझु ठाहियूं, लेकिन जंहिंसां माण्हू सां भॻवान सां मिलनि, जंहिंसां सभी माण्हुनि खे शांती मिले, सुख मिले। पर परमात्मा चवंदा आहिनि कि तव्हांजे चलन ऐं चहिरे द्वारा माण्हुनि खे परमात्मा जो परिचय। जीअं न के वॾे घर जो माण्हू हूंदो आहे न, के वॾे घर जो माण्हू हूंदो आहे त हुनजे चहिरे सां ई पतो लॻी वेंदो आहे कि इहे वॾे खानदान जो ॿार आहे। हुनजी चाल चलन व्यवहार खाइण पीअण सां उहे ई असां परमात्मा जा ॿार आहियूं। असांजे चहिरे ऐं चाल चलन सां ई माण्हुनि खे सम्झ में अची वञे कि असां परम पिता परमात्मा जा ॿार हिन सृष्टि में हिते हिन शरीर में पाठ था वॼाइनि। कीअं पतो लॻंदो? जेका परमात्मा जा प्यारा ॿार हूंदा आहिनि न, जेका उहो बि परमात्मा खे प्यार कंदा आहिनि, परमात्मा बि उन्हनि खे प्यार कंदो। उहा आत्मा ई न सभिनि जे लाइ सुठो सोचदी हूंदी। हिकु त इहा ॻाल्हि आहे। ॿियो, सभिनि सां मिठो ॻाल्हाईंदी हूंदी। टियों, उहा जॾहिं बि कर्म कंदियूं न त ॾाढो शांती सां, बाहर मुक्ता में न कंदियूं, अंतर्मुखी थी करे परमात्मा जी यादि में रही करे कर्म कंदियूं। मतलब तव्हां अगरि रोटी बि ठाहियो न त बाहर मुक्त अर्थात ज्यादा ॻाल्हाए करे, कोई साथी आहे साथ में आहे, ठीकु आहे इहे ठाहिणो आहे, जाप बि न जपणो आहे, पाठ बि न पढ़णा आहिनि। अंदर ई अंदर कई माण्हू न पाठ कंदा वेंदा आहिनि, रोटी खाईंदा वेंदा आहिनि, लेकिन तव्हांखे उहो पाठ त सम्झ में थोरी थो अचे। तव्हां त उहे लाइनियूं था रिपीट करो, तव्हां त उहे शब्द था रिपीट करो न, हुनमें मज़ो न आहे। परमात्मा खे साथी ठाहे करे कर्म करण अर्थात जीअं असां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं न, अच्छा हिन में हाणे छा विझूं, हाणे छा करूं, पोइ ईअं थियो, ईअं मन ई मन असां हुननि सां ॻाल्हाए करे कर्म करूं। इहो थींदो आहे साथीपन। भई सॼो ॾींहुं कोई माण्हू न सॼो ॾींहुं मुंहं में कुझु न कुझु जाप ई जपंदो रहंदो आहे, कुझु न कुझु शब्द उचारंदो रहंदो आहे, तो उन्हनि खे चईंदा असांखे गुरु चए थो एतिरा बार जपो। उन सां छा थींदो? तव्हां बिज़ी थी वेंदो तव्हांजो मुंहुं, या भई मूंखे जाप जपणो आहे, पोइ कोई तव्हांखे कुझु चईंदो न मञंदो त छा उनखे उन समय त न चईंदो, पोइ जीअं ई तव्हांजो उहो जाप ख़तम थी वेंदो न, पोइ उन खां पोइ उनखे चईंदव, गुस्सो त तव्हांजे मन में हूंदो ई। लेकिन तव्हां रोटी ठाहियो, कर्म करो, बाबा सां ॻाल्हियूं कंदे मन ई मन में कोई तव्हांखे तव्हांजी ग्लानी थो करे, कोई तव्हांखे उल्टो सुल्टो कुझु चए थो, ऐं तव्हां परमात्मा खे यादि करे उन सां ॻाल्हियूं बि था करो, कम बि था करो, तव्हांखे कंहिं कुझु चयो त तव्हां चओ ॾिस बाबा इहे मूंखे ईअं था चवनि, त हिन रीति परमात्मा असांखे तुरंत ई हुन समय शक्ति भरे छॾंदो, असांजो मन शांत थी वेंदो। त बाबा चवनि था कि हाणे सदा जीवन में हर कर्म कंदे मूंसां गॾु करो। उथदे बाबा गुड मॉर्निंग, पोइ जेको बि कमु करो हलो बाबा हाणे ईअं था करो, नाश्तो करो हलो बाबा इहे नाश्तो ठाहियूं था ॿारनि जे लाइ,
ॿार उथनि नथा, मञनि नथा, बाबा ॾिसो तव्हांजा ॿार ईअं था करनि, मञनि नथा, जिद था करनि, ईअं हूअं। मन ई मन में इहो थींदो अंतर्मुखी थी करे कर्म करणु। बाक़ी कर्म कंदे भगवान ये कॾहिं न चईंदो कि तव्हां कोई जाप जपदा रहो या कोई मुख में कोई शब्द उच्चारदा रहो। उन सां असांजो गुस्सो घटि न थींदो आहे, उन सां असां मन खे सम्झाए न सघंदा आहियूं, उन सां पॉजिटिविटी न ईंदी आहे। सम्झो तव्हांखे कोई न कोई लाइन जपणी आहे सॼो ॾींहुं मन में, एतिरो नंबर, पोइ तव्हांजी बुद्धि हुन में बिज़ी थी वेंदी। पोइ कोई तव्हांखे डिस्टर्ब करे, मम्मी ईअं करे ॾियो, मम्मी ईअं करे ॾियो, पापा ईअं करे ॾियो, या कुझु बि कोई चए त माण्हू खे चिड़ मचंदी आहे कि पतो बि अथसि मां अंदरि जापजी रखो, फालतू में मूंखां पुछे थो, ॿाहिरि काॾे वञे ॿुधाए। या त सभु ड्यूटियुनि खे छॾे करे कर्म करो, लेकिन परमात्मा के साथ रखी कर्म करण था, उन सां मन ई मन, पंहिंजी मन बुद्धि सां उन सां जुड़ियल, उन सां ॻाल्हियूं करो। त जेको ॿार हूंदो न, हुनजे वॾे परमात्मा जो प्यारो ॿार, जेके परमात्मा बि प्यार कंदो, हुनजे चाल चलन चेहरे सां ई पतो लॻी वेंदो आहे कि इहो भॻवान जो प्यारो आहे। हुनजी सोच सभिनि जे लाइ सुठी हूंदी। कोई बि हुन सां बुरो कंदो न त माण्हू हुनखे चईंदा, ॾिस तोसां इहो बुरो थो करे न, तूं बि हाणे इहो सोच मां बि हिनजो बुरो कंदमि, त चईंदो न न, अहिड़े आत्माउनि जे मन में परमात्मा निवास करे सघंदा आहिनि, जंहिंजा बोल कर्म सदा सुठा हुजनि, सभिनि जे लाइ सुखदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभई रूहानी ॿारनि खे नमस्ते, तव्हांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। पंहिंजी चलन और चेहरे द्वारा सेवा करण वारा निरंतर योगी, निरंतर सेवाधारी था। बाबा चवंदा सदा स्मृति रहे कि मां कंहिंजो ॿार आहियां, सदा ये स्मृति रहे कि मां आत्मा आहियां ऐं मां कंहिंजो ॿार आहियां, मां परमपिता परमात्मा जो ॿार आहियां। ये स्मृति, ॿियो जॾहिं असां बाबा चवंदा इहे सदा असांखे स्मृति रहंदी त असां सदा ई कर्म कंदे हुए हिन स्मृति सां कंदासीं, त जो असां सोचंदा आहियूं न उहो असांजे चेहरे ते नज़र अची वेंदो आहे। अगरि असां सोचंदासीं मां त परमात्मा जो ॿार आहियां, परमात्मा जे ॿार खे इहे चीज न खाइणी खपनि, परमात्मा जे ॿारनि खे इहे चीज न यूज़ करणी खपनि, पोइ ऑटोमेटिकली तव्हांजे मन में ईंदो, ईअं न ॻाल्हाइणो आहे। बसि तव्हां इहे यादि रखो, घड़ी घड़ी यादि करो कि मां कंहिंजो ॿार आहियां, त उन अनुसार असांजो व्यवहार चाल चलन बदिली थींदी वेंदी। अच्छा, बाबा चवंदा सदा इहा स्मृति रहंदी, तॾहिं तव्हां निरंतर मूंसां गॾु बि रही सघंदा आहियो ऐं बाबा जी सेवा बि करे सघंदा आहियो। भई माण्हू भगवान जे कार्य में मददगार ठहिण मतिलबु सभिनि खे सुख शांति ॾियण। अगरि असां हर कर्म कंदे परमात्मा खे यादि कंदासीं त हिकु त असां बि सदा हुनखे यादि कंदा रहंदासीं, ॿियो असां जंहिंजे बि संपर्क में ईंदासीं, ॻाल्हाईंदासीं, ॿियो कोई बि कर्म कंदासीं, उनमें बि उन सां सेवा थींदी। स्लोगन आहे जो अंगत समान सदा अचल अड़ोल हिकु रस रहंदा आहिनि न, उन्हनि खे माया दुश्मन बि हिलाए न सघे। जीवन में असांखे अंगत समान सदा अचल ऐं अडोल रहणो। कहिड़ी बि ॻाल्हि अची वञे, कुझु बि थी वञे, लेकिन मां आत्मा कॾहिं हिलंदमि न, अहिड़ो असांखे मन में पको करणो आहे। छोकी मुंहिंजो बाप केरु आहे? बाबा। परमात्मा मुंहिंजो ॿार आहे त उन्हनि खे कहिड़ी ॻाल्हि जी टेंशन, उन्हनि खे कोई हिलाए सघंदो? पर निश्चय हुजणो खपे, उन समय मौज रूप में यादि हुजणो खपे कि मां कंहिंजो ॿार आहियां।
तॾहिं असां दुश्मन जीत माया जीत ठही सघंदा आहियूं। छा? ओम शांति। बाबा खे यादि करो।